ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा उबाड़ो खां तो उबाड़ो पुलिस की गुझे इतला ते कार्रवाई मुबैना तौर अगवा कयल पंजाब वासण नारी के बाज़ियाब कराइण जी दावा कई विया है। बाज़ियाब करायल नारी शाहीन कुरैशी मूजिब जवाबदार सज्जाद चाचड़ फ़ोन ज़रिए धोखे सां घुराए यरगमाल कयो। नारी इल्ज़ाम हणंदे चयो त खेसि विकिरो कयो पियो वियो त पुलिस छापो हणी खेसि बाज़ियाब करायो आहे। पुलिस नारी के अगवा करण जे इल्ज़ाम हेठि हिकु जवाबदार के पिण गिरफ़्तार करे वरितो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां के आगाह कर या ब्रेकिंग न्यूज़ अवां तक ॿीहर शेयर कंदा उबाड़ो पुलिस के गुझे इतला ते कार्रवाई मुबैना तौर अगवा कयल पंजाब वासण नारी के बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। बाज़ियाब करायल नारी शाहीन मूजिब जवाबदार सज्जाद चाचड़ फ़ोन ज़रिए धोखे सां घुराए यरगमाल बणायो। नारी इल्ज़ाम हणंदे चयो त खेसि विकिरो कयो पियो वियो त पुलिस छापो हणी खेसि बाज़ियाब करायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हबीबुर रहमान चाचड़ असां सां लाइन ते मौजूद है। जी हबीबुर रहमान, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? हाँ जी, उबाड़े पुलिस गश्त दौरान खुफिया इतला मिलण ते कार्रवाई कंदे 14 साला नींगरी के बाज़ियाब करण जी दावा कई है। छोकरी जी दावा वरगल है। अगवा करण खां पोइ विकिरो कंदड़ गुरु एक साथी जवाबदार पुलिस भी गिरफ़्तार कयो आहे। वधीक छोकरी पंहिंजे बयान में चयो त मुंहिंजो नालो शाहीन कुरैशी आहे। मां पंजाब जे इलाके सरगुदर जी रवासी आहियां। फोन ते नौजवान सज्जाद चाचड़ राब्तो हुयो जंहिं मूंखे वरगाड़ा खणी अचण जे बाद पंजाब में मुख़्तलिफ़ इलाक़नि में मूंखे रखियो ऐं ॿियो बि 2 औरतूं बि हुयूं जंहिं इज़त में विकिरो कंदियूं हुयूं। सज्जाद चाचड़ हाणे मूंखे कुछ ॾींहं अॻु में वठी उबावड़े कोट चनाली में रखियो, चाचड़ में रखियो, जंहिं बाद मूंखे विकिरो करे रहियो त पुलिस अचण छापो हणी मूंखे बाज़ियाब करायो आहे। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।